पिछा में सिंध मेमण इतिहाद जे चेयरमैन हाजी अब्दुल शकूर मेमण पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त बिरादरी खे कॾहिं बि अकेलो न छॾिबो ऐं न ई वरी अकेलो छॾींदासीं। असांजे बाबा मरहूम हाजी अब्दुल रज़ाक मेमण जेको सिंध मेमण इतिहाद जो बानी आहे, उन जे मिशन खे अॻिते खणी हलिबो। सियासी समाजी कानूनी लिहाज़ सां सिंध मेमण इतिहाद जे हर मेंबर समेत मेमण कम्यूनिटी जे मालिकी कई वेंदी। केर बि मेमण इतिहाद जो जाली तौर ते नालो इस्तेमालु न करे। सिंध मेमण इतिहाद हिकु रजिस्टर्ड इतिहाद आहे जेको असांजे बाबा जे नाले सां मुश्तमिल आहे। अगरि जेकॾहिं ॿिए कंहिं इतिहाद जे नाले खे इस्तेमालु कयो त असीं कानूनी कार्रवाई जो हक़ रखूं था। सिंध मेमण इतिहाद अवामी इतिहाद आहे। बिरादरी जे तमामु लिखियल पढ़ियल नौजवाननि, मुअज़्ज़िज़नि, बाशऊरनि, ग़रीबनि, हारियुनि, नारियुनि खे गॾु खणी हलण जो बाक़ाइदे सां एज़ाज़ रखूं था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।